अस्सलाम वालेकुम साथियों, मां तव्हांजो ख़ादिम हमदर्द जावरी। अॼु मुंहिंजो ई नज़म मुंहिंजे नंढड़े साजिद हमदर्द जी पसंदि ते तव्हांखे ॿुधायां थो। उमेद त पसंदि ईंदो। नज़म खे ॿुधण खां अॻु में असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो त जीअं बहितर खां बहितर शाइरी तव्हां ताईं असां पहुचाईंदा रहूं। सो नज़म तव्हां ताईं नसरी नज़म आहे जेको तव्हां ताईं पहुचायूं था। नज़म जो उनवान आहे ख़ुदकशी। नज़म आहे हुनखे ॾिसण खां पोइ ईअं लॻंदो आहे ॼण मोहन जे दड़े खे ॾिसी रहियो हुजां। मोहन जे दड़े खे ॾिसी रहियो हुजां या मुंहिंजे अखियुनि अॻियां ॼण गोड़ी मंदरु हुजे। हुन जे नेणनि जे कटोरनि में दर्द जा हज़ार ई पना विखरिया पिया आहिनि। हुन जा चप विधवा जी सींद जहिड़ा लॻनि था। हुन जा ॿारड़ा जिन खां कुल काइनात खसिजी वई से पीउ सां ईअं चुंबड़ियल हूंदा आहिनि जीअं कंहिं पीउ रश में माउ पंहिंजे बचनि खे इन भउ खां सोघो कंदी आहे त खांउस छिॼी न वञनि। ही पंहिंजी विछड़ी वियल वनी जो दर्दगी ते या यतीम थियल ॿारनि जे घावनि खे भरे हिन खे सम्झ में नथो अचे त संस घरवारी हर सुख प्यार मोहब्बत ऐं औलाद हूंदे बि जज़्बात में अची ख़ुदकशी छो कई।